हुते ही आहे जीवन जी नई तरंग, हुते ही आहे आशाउनि जी नई उमंग, जिते तो थे साईं साहब जो सत्संग। अहिड़ो ही सत्संग थियो इंडोनेशिया जे जकार्ता में वसियल सतनाम साखी दरबार में। उतां जे सिंधु दर्शन जे सिंधियत जे शहदाई भाऊ मनु हीरानंदानी जी अॻवाणीअ में ऐं अमरापुर दरबार जे स्वामी भगत प्रकाश महाराज जी मौजूदगीअ में। साथियों, इंडोनेशिया जे हिन भव्य सत्संग जे आयोजन में उतां जे सिंधी समाज वॾी तादाद में शामिल थी करे हिन सत्संग जो लाभ वरितो ऐं घणई पुण्य भी कमायो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे इंडोनेशिया जे असांजे सिंधियत जे शहदाई श्री मनु हीरानंदानी जी। ओम शांति। साथियों, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मुंबई जे माटुंगा सेंटर जी ही पेशकश, जिते बीके वंदना दीदी जी अॻवाणीअ में माटुंगा रेलवे रोड ते जल जन अभियान जे अंतर्गत नशा मुक्त भारत जो कार्यक्रम आयोजित कयो वियो, जंहिंमें 20 खां बि वधीक ब्रह्म कुमारी जे भाउरनि ऐं भेनरुनि हिस्सो वरितो ऐं 450 खां बि वधीक माण्हुनि खे बुकलेट डिस्ट्रीब्यूट कई वई। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे सिंधियत जे शहदाई श्री रोहित भागनारी जी। ज़ाल हुजे या ज़ैफ़ां, महिला हुजे या नारी, पंहिंजे ते अची वञे त सभिनी ते पए थी भारी। जीअं साथियों, महिला सशक्तिकरण जी हिकिड़ी मिसाल महाराष्ट्र जे नासिक शहर सां आई आहे, जिते हर साल वांगुरु हिन साल भी शिव शक्ति ग्रुप ऐं नासिक सिंधी समाज पारां भव्य वुमेन्स बॉक्स क्रिकेट जो आयोजन थियो, जंहिंमें विजेता टीम जे मेंबरान खे ॾाढी सुठी ट्रॉफी ॾेई करे सम्मानित कयो वियो। हिन ख़बर ते नज़र हुई असांजे सिंधियत जे शहदाई श्री रोहित भागनारी जी। साथियों, इहो ही त आहे असांजो अनोखो देश हिंदुस्तान, जंहिंमें आहे हज़ारनि संस्कृतियुनि जी पहचान ऐं भारतीय संस्कृति सभ्यता जी अहिड़ी हिकिड़ी मिसाल पेश थी आहे मुंबई में, जिते दादर जे शिवाजी पार्क जे आलीशान ग्राउंड में हिन दफ़े हिकु अनोखे कार्यक्रम आंबा महोत्सव जो आयोजन कयो वियो। विक्रांत आचरेकर जी जे नेतृत्व में रोहित भागनारी जी जे सहयोग सां हिन कार्यक्रम में पॉलिटिक्स जी दुनिया जी हस्तियुनि, जंहिंमें मुख्य हुआ लघु ऐं मध्यम उद्योग मंत्री श्री नारायण राणे जी, हिन आंबा महोत्सव में कई तरीके जा कार्यक्रम रखिया विया, जंहिंमें खाद्य महोत्सव, रेसिपी, सेल्फी फोटो कॉम्पिटिशन, म्यूजिक प्रोग्राम, कल्चर प्रोग्राम ऐं ख़ासि कर लेडीज़ जे लाइ घणई कॉम्पिटिशन ऐं ॾाढा ई सारा इनाम रखिया विया। साथियों, हिन महोत्सव में हज़ारनि जी तादाद में माण्हुनि शामिल थी करे हिन महोत्सव खे सफल बणायो। हिन ख़बर ते भी नज़र हुई असांजे सिंधियत जे शहदाई ऐं मीडिया एसोसिएट श्री रोहित भागनारी जी।